फुलजी जा भावरो भेनरो नौजवानों सहाफियों 22 मई ते ही प्रोग्राम करनो हो पर रमजान के एहतराम में अदी गजाला बतूल सिद्दीकी जी वरसी संदसी हबाणे जिले दादू में आज 16 मई ते फुलजी में कयूं पिया। जिन माण्हुनि जो लाडाणो थी वेंदो आहे दुनिया छॾे हलिया वेंदा आहिनि, दुख कबो आहे, उज़ुर कबो आहे, तॾहिं ते वञिबो आहे, हथ खणबा आहिनि, फातिहा कबी आहे, गुनाह बख़्शाइबा आहिनि, ख़ैरात कबी आहे, शबे बरात ते वञी कब्रिस्तान में दुआ घुरबी आहे, समझबो है चइबो कोन्हे, दिल में सोचबो है ॾेरा मिलन सां अम्मा खे, बाबा खे, चाचा खे, अतीअ खे जल्दी हलियो वियो, कंहिं कुंड में ॻाल्हि पई हूंदी आहे त असीं ख़ुशि नसीब आहियूं या अलाह ताला असां ते बाज कई आहे जो असीं अञा हिन दुनिया में जियूं पिया पर फलाणो हलियो। मौजूद रहण ऐं वञण ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि, पर मौजूद रहण ऐं कुझु न करण ऐं हलियो वञण ऐं कुझु करे पोइ हलियो वञण, उहो कुझु करे हलियो वञण छलो मौजूद रहण खां 1000 दफ़ा वधीक बहितर। दुनिया में केतिरा तव्हां पंहिंजे शहर में आस पास जॾा माण्हू ॾिसो था, कंहिं वीचारे जी टंग कान्हे, को फ़क़ीर आहे मंडकाए पियो, कंहिंजो हथ भॻल आहे कुतर जी मशीन में अची वियो, ट्रैक्टर में अची वियो, ट्रॉली जे हेठां अची वियो, कंहिंखे नंढपण खां पोलियो आहे, को ॼाए ॼम खां स्पेशल ॿार आहे, वॾी उमिरि जी शादी आहे, माइटनि में शादी आहे, सौटनि में शादी आहे, ॿार जॾो ॼाओ आहे, या ॿार जा माउ ऐं पीउ 50, 55, 60 सालनि खां वॾी उमिरि जा आहिनि, पीढ़ीअ में ॿार ॼाओ आहे, स्पेशल आहे, जॾो आहे, पोइ हुन ते रहम खाइबो वीचारो जॾे जो ख़्यालु कजे। पर हिन दुनिया में जेके कई अरब माण्हू रहनि था, इन में जेके 7 लिंगनि वारा अरबे माण्हू आहिनि जेके जॾा न आहिनि, उन्हनि खां करोड़ दफ़ा बहितर हो हू स्टीफन हॉकिंग जेको जॾड़ो हो, दुनिया जो वॾे में वॾो साइंसदान हो, दुनिया जो वॾे में वॾो मुहक़िक़ हो, दुनिया जो वॾे में वॾो तहक़ीक़ कंदड़ हो। उन स्टीफन हॉकिंग खे ज़माना सलाम कनि था, ताज़ो गुज़ारे वियो आहे। अमेरिका जे करोड़नि साबित जिस्म वारनि माण्हुनि खां अमेरिका जो जेको सदर हो FDR रोज़वेल्ट, अमेरिकी सदर जॾो हो, पोलियो हुअसि नंढे हूंदे, पोइ ज़ाहिर कोन पिया कयूं त मथां माण्हू सम्झनि त जॾड़ो आहे सदर कीअं हूंदो। रोज़वेल्ट जंग अज़ीम जे आस पास वारे दौर जो अमेरिका जो शानदार सदर हो। त जॾड़ो हुअण, रहण, गुज़ारे वञण, ज़िंदा रहण, मरी वञण, हुजण न हुजण, इन जो वास्तो तव्हांजे ज़िंदगीअ सां त आहे, पर आहे त कयो छा पिया, कम कहिड़े में आहियो। त अॼु जंहिं भेण जी वरसी पिया मल्हायूं, जिन भाउरनि सतार उनड़ ऐं शबीर बुलेगी ऐं एजाज सरवर जी वरसी पिया मल्हायूं, या अॼु हिन गज़ाला जे यौम शहादत ते जिन ॿियनि दोस्तनि खे यादि पिया कयूं, हिन दादू जो हसन रुस्तमानी, हिन दादू जो रसूल बख्श बिरोही,
किनारे ते वेठल वार है जो काजी गफार वो परिया सद पंध ते वेठल नंढड़ो वसीम जंहिंजे कातिलनि खे हाणे सज़ा मिली है वो परिया कंद कोट में वेठल अमानला बपड़ ऐं हू नवाज़ कंगराणी ऐं हू ज़फर लाड़ ऐं हू सांगड़ में मामा मीरो ऐं लखमीर डायरी ऐं बख्तावर ऐं हू डिगड़ी में मोहम्मद बख्श जरवार हू सालिया गोपांग हू मुमताज निजामानी हू आरिफ ज़ऊर हू अकबर मंगनहार हू कुतुबुद्दीन कीड़ानो हू यूसुफ कीड़ानो हू अली सोढो हू रसूल बख्श ॾेथो हू फाज़िल राहू हू आशिक जूणे जो ये सब माण्हू नवाज़ ऐं आशिक का वठी ग़ज़ाला ताईं ये सब माण्हू हकीम हाले पोटे फाज़िल राहू का वठी छटे मलीर ऐं कराची में शहादतूं हासिल करण साधन का वठी सखर जे रशीद भट्टी ऐं तनवीर अब्बासी का वठी हिन दादू जे उस्ताद बुखारी ताईं उन्हनि मां जेके माण्हू मैदान ते विढ़िया जिन मुक़ाबिलो कयो जिन पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ पंहिंजे ज़िंदगी जा पल अर्पिया उहे माण्हू भले असां वटि न हुजनि उन्हनि खे भले हिन ग़ज़ाल वांगुरु शहीद कयो वञे उन्हनि खे भले शबीर बुलेजी सतार उन्हनि वांगुरु क़बरुनि जे हेठां दफ़न कयो वञे पर बकौल उर्दू शायर जे वो जिसने उसको लहद में रखकर लहद माना कमर वो जिसने उसको लहद में रखकर लहद के ऊपर चट्टान रख दी वो जिसने उसको लहद में रखकर लहद के ऊपर चट्टान रख दी वो याद रखे कि उसने गूंगी जमीन के अंदर ज़बान रख दी माण्हू जेके कब्र में रखिया विया आहिनि ये गूंगी जमीन के अंदर ज़बान बनजी धड़कन था ये संग जी ज़बान है ये ग़ज़ाला बतूल सिद्दीकी इन संग जी ज़बान है ए औरतों ए भेनरो ए जेके इन प्रोग्राम के ॾिसण भावरो ई तव्हां जे घरनि में वासियूं अदियूं वेठियूं आहिनि अमरियूं वेठियूं आहिनि मानियूं कोई पचाइनि ओड़ो पियो रदीन कपड़ा पियूं इस्त्री कनि ॿारनि जूं सिंघूं पियूं कढनि नंढड़नि ॿारनि जे मथां रलियूं पियूं विझनि इहे सभु भेनरूं दर हक़ीक़त हिकिड़ो वॾो कमु कनि पियूं पंहिंजो औलाद पालीनि पियूं पंहिंजे नस्लनि खे वधाइण में पंहिंजो किरदारु अदा पियूं कनि पर हू जेका ग़ज़ाला बतूल सिद्दीकी हुई जेके औरतों ग़ज़ाला बतूल सिद्दीकी थे ना ग़ज़ाला बतूल सिद्दीकी बनजी मैदान में लहना त भेनरूं अदियूं उहे ग़ज़ाला बतूल सिद्दीकियूं पाण सभु असांजूं पुफियूं चाचूं मासियूं फ़क़त 50-60 साल ज़िंदा रहनि थियूं पर ग़ज़ाला बतूल सिद्दीकी ईंदड़ हज़ार साल ज़िंदा रहंदी कैसी ये सिंध हूंदी कैसी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी हूंदी फाज़िल राहू हूंदो नवाज़ कंगराणी हूंदो शहादत जरवार हूंदो आशिक जूनेजो हूंदो मीर अली बख्श हूंदो त पोइ हीअ जेका ज़िंदगी आहे आरज़ी पल जी ज़िंदगी माण्हू चवंदा अब हयाज़ लतीफ़ अली जा सवेल तकरीरूं ॿुधो वॾेरा अचनि पिया वॾेरा वञनि पिया वॾेरे खे टोपी पई आहे वॾेरे खे मुछ वठी पई आहे इहो जेको वॾेरो आहे इहो जेको वज़ीर आहे इन टके जे वज़ीर जे माण्हुनि खे यादि रखण जी उमिरि केतिरी ॿुधायो मूंखे कई ॿुधाए सघो ॿुधायो मूंखे 1980 में इरिगेशन जो वज़ीर कहिड़ो हथ खणी करे ॿुधाए ये हेॾा हज़ारे माण्हू वेठा आहियो को हिकिड़ो माण्हू उथी चए साईं 1980 में सिंध जो इरिगेशन जो वज़ीर फलाणो अब ॿुधाए 1984 में सिंध जो रेवेन्यू वज़ीर कहिड़ो अलाए कहिड़ो ॿुधाए सिंध में 82 में सिंध जो गवर्नर कहिड़ो अलाए कहिड़ो अब ॿुधाए 1972 में सिंध जो वज़ीर अलाए कहिड़ो अब ॿुधाए सिंध जो कहिड़ो एक्साइज एंड टैक्सेशन जो वज़ीर 1997 में अलाए कहिड़ो
बाबा ॿुधाए 2006 में सिंध जो आपाशी जो वज़ीर कहिड़ो, पब्लिक हेल्थ जो कहिड़ो, अलाए कहिड़ो ॿुधाए भला, DIG कहिड़ो लाड़काणो 2014 में, अलाए कहिड़ो ॿुधाए भला, 2009 में IG कहिड़ो, अलाए कहिड़ो। केर तो पुछे वज़ीरन के हुक्म कोन थो हणे करे वज़ारत में लही था वञनि। ही 4 दिन की चांदनी, ही जेके हज़ारे पोयां भाउर बीठा हो, ही 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात तो रज़ाला शहीद थी वई आहे। 2012 में अञा ज़िंदा आहे ऐं 2012 में वज़ीर कहिड़ो कंहिंखे ख़बर ई कान्हे। त जेके चवनि था त कुझु कोन थियो, तबाह थी वियासीं, क़दुरु कोन्हे सिंध में, क़दुरु कोन्हे, कहिड़ो क़दुरु खपे? मूंसां ई 1000 माण्हू, न को वज़ीर, न को पुलिस वारो, न को DC, न को कमिश्नर, न को सेक्रेटरी, ही 1000 माण्हू मुंहिंजे न भाउ सां वेठा आहियो। इन खां वधीक मूंखे छा खपे त सिंध जा बच्चा न्याणियूं ॿार मूंसां गॾनि, क़ौमी अवामी तहरीक सां गॾनि, छा कबो वज़ारत खे? बाबा माण्हू गुज़ारे वियो, पोइ हलियो वियो, पोइ चोलो मचायो, पोइ यादि कोन थियो। भला सोचो, जंहिं ज़माने में ससुई हुई, उन ज़माने में ससुईअ जूं हज़ारे ॿियूं माइटियाणियूं हूंदियूं, हज़ारे ॿियूं माइटियाणियूं ससुईअ जूं सौचियूं हूंदियूं न। ससुई जी का माउ हूंदी, ससुई जी माउ जो नालो छा आहे? ससुई जी भेण जो नालो पुफी ईंदी आहे, जेका ससुई खां वधीक सुहिणी हूंदी। ससुई खां ॿी नंढी नंढी चाचई थी हूंदी, नालो अलाए। ससुई जे मामे जो नालो, ससुई जे भेणवे जो नालो, ससुई जे राज जे वॾेरे जो नालो, ससुई जे राज जे चङे मुल्क ज़माने में तो वॾेरो हूंदो न। हींअर कहिड़ी लेट क्रूज़र न, उन ज़माने में वरी वॾेरो भले घोड़े ते हलंदो हूंदो, वॾो भलो अरबी घोड़ो हूंदुसि। ससुई उहो कहिड़ो, अलाए कहिड़ो। पोइ ससुई ते जॾहिं मरी वई तॾहिं हुनखे त कंहिं सुञातो ई कोन, को धणी धोणी कोन थियुसि, को पुछण वारो कोन हुयुसि। पर हू तारीख़ में छो ज़िंदा आहे? छो लतीफ़ साईं चयो आहे, हुनजी मोहबत, हुनजी कमिटमेंट। मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, मुनकर नकीर इस्लाम में हिसाब किताब था करण चाहिनि। लतीफ़ चए, आउं कोन थो चवां, लतीफ़ थो चए मुनकर नकीर मलाए ससुई का दे खबर चार हिसाब किताब दे, ससुई मुई पई आहे। लतीफ़ साईं चए थो, मुनकर ऐं नकीर जॾहिं ॾिठाई, अॻियां उथी तिन खां पुनू। ॿियो कुझु न, मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, अॻियां उथी उन खां पुनू पुछाई। अदा इताई को वियो साथ सॼण, अदा इताई मुंहिंजो मुनकर नकीर खां बि पुछे, मुनकर ऐं नकीर खां सवाल बि पुछे त पुनू किथे आहे? इहा हुई वफ़ा ऐं कमिटमेंट, इहो ॼमी बीहण, इहो तुड़ करण, बीहण, के ॻाल्हि ते बीहण। त हा सुती पई आहे, लाश पियो आहे, अची अज़ाज़ील जाॻाई ससुई, किराए लायो ससुई खे मारण। लतीफ़ साईं है, अची अज़ाज़ील सुई जाॻाई ससुई थी टोड़ाए त पुनूअ माण्हू मोकिलियो। इज़राइल आयो आहे सुठारण, याकूब दा वेही रहो हींअर। ओॾी महिल इज़राइल खां पुछे थी टोड़ाए दलील त पुनूअ माण्हू मोकिलियो। पोइ वो सोनी 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 जी पुफी चाची मामो ॾाढो केरु आहे? अलाए केरु आहे सोनी जो घणी थोड़ी ख़बर ई कान्हे। मिट माइट सौट मासा को कोन्हे, पर सोनी
घिड़ी घड़ो हथ करे इलाही तुहार हालत ॾिसो मंज़र ॾिसो ईअं विड़ो आहे तोरी ॻाल्हि अड़े अदा असांजो केरु तुंहिंजो सिंधी माण्हू गॾी कोन सिंधी माण्हू वॾे रंडे पोया हुकुमरान सां मिली विया कोन था मिलनि वॾे रंडे पोया बिजा तीर वञी धूड़ वञी पाई जेके बिजा तीर जेके ही हज़ारे तव्हां सां गॾु बि ॻाल्हि करे घिड़ी घड़ो हथ करे इलाही तुहार जंग ॼर के रात में सिसीअ के सीसार चूड़ा पीड़ा चिक में लुड़ियस वार लखे चौकस लोहड़ियूं थेलियूं थरियूं धार मिड़िया मच्छ हज़ार भाङा थींदी सोणी हज़ारे मच्छनि घेरो आहे टुकड़ा टुकड़ा पिया कनि दहशत दम दरिया जिते जानवरन मंजर ॾिसो दरिया जो दहशत दम दरिया जानवरन न को संदो सीर जो मप न मलाहन दरिंदा दरिया में वाका कयो वरन पुरज़ो पैदा न थिए तख्तो मंझा तिन सजा पेड़ा बार में हलिया हेठ वञन को जो उन्हनि में विया कीन वरन उते अण तारुन मुंहिंजा साड़ सीर लॻाए ए मुंहिंजा महबूब उते मुंहुं अण तारीअ खे न तरंदड़ ॼाण खे सीर मां लॻाए ऐं उहा सोणी जॾहिं मरी वई त लाश खे ॻोल्हण लाइ को माण्हू कोन हुअसि बाबा ग़ज़ाला बतूल सिद्दीकी गुज़ारे छो वई फाज़िल राहू छो हलियो वियो अयाज़ लतीफ़ अली जो सॼे सिंध में न को अथसि शुगर मिलूं न को भतो वठी सघे थो जो भते जे पैसनि ते 500 बसूं करे न शुगर मिलूं अथसि 50 न हज़ारे एकड़नि जा फार्म अथसि न को दस्त शफ़क़त अथसि त पीपुल्स पार्टी जे लीडरनि वटां को माहवार 10-15 लख मिलनि न को पोयां फरियाल जी छपर छांव आहे न को वीचारो आसिफ ज़रदारी जो पुठनि ते हथ आहे पोइ वरी हलो पिया छा थींदो पोइ सोणी सोचिया पोइ जीअं माइटण केरु कोन थो सुञाणे न केरु कोन सुञाणे जॾहिं मरी वई त मरण महिल हालत छा हुअसि सिंधियो जेके सॼो ॾींहुं रोज़ था कुझु कोन थियो मरी वियासीं तबाह थी भला मरी वेंदो पोइ छा थींदो ऐं मरी वेंदो पोइ छा थींदो आउं मरी वेंदुसि त हिन दुनिया की कहिड़ी आउं खे छिकी ईंदी सभु मरी वेंदासीं करोड़े माण्हू मरी विया ॿिए में मरी वञण खां बहितर कोन्हे त कुझु करे मरिजे भले कुझु घटिजी छोकिरियूं मुंहिंजूं धीअरूं भेनरूं माउरूं सोचो जॾहिं सुहिणी जो लाश लुड़ंदे पियो त लतीफ़ साईं चयो आहे तॾहिं त कहिड़ो हथ के पे खयां कांधी कंग थियास कांधी भी कोन घणा आया कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी जनाज़ो केरु पियो वञे दरिया जो वहकड़ो खयो वञे माण्हू आहिनि कोन मंज़र ॾिसो कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी बघा जे पेटनि जा कुला तिन ॾिनास अखे मल्क ॾिठास तोए मन काजो मेहार मलाइक ॾिठई तॾहिं बि मन मेहार न लॻो माण्हू कंहिं शइ सां वफ़ा करे थो पंहिंजे सिंध सां पंहिंजे क़ौम सां पंहिंजे वतन सां उनजी ही जाइ भयल आहे बाक़ी टके जो वकील पाण वकील खां शुरूआत थो कयां टके जो वकील केरु थो पुछे टके जो डॉक्टर कुड़ियूं सुई पियो हणे टके जो वकील जज सां पैसा वठी केस पियो हलाए ओड़ा ॻाल्हायो जे 50,000 ॾे 20,000 जज साहब सां ॻाल्हायो स्टे थी वेंदो वरी नथे ते 20,000 जज साहब चयो 50,000 ॿिया ॾे 2 नंबर वकील 2 नंबर डॉक्टर साॻियूं सुयूं कढी ॿिए मरीज़ खणी हेपेटाइटिस में फैलाए क्विक 2 नंबर इंजीनियर डिप्लोमा जी कूड़ी डिग्री चाहियो वेठो ठाहे 2 नंबर सहाफ़ी सॼो ॾींहुं मथे भत्ता आख़िर में वरी क़ौमी हीरो थियो वरी इंटरव्यू वेठो करे माण्हू जा सॼो ॾींहुं पैसा पोए MS खां हुन खां SHO खां सभिनी खां 2 रुपया वठी 2 रुपया वारो वकील 2 रुपया वारो सहाफ़ी 2 रुपया वारो सहाफ़ियुनि जो मालिक करोड़ रुपया स्टार वरी वरी भॼी वञे 2 रुपया वारो पुलिस ऑफिसर SSP DIG 2 रुपया वारो उहो वेठो भतनि जा पैसा वठे DIG थाना वेठो ख़रीद करे 2 नंबर मास्टर प्रिंसिपल लेक्चरर उस्ताद ॾींहं जो पढ़ाए कोन शाम जो चए मूंखां ट्यूशन वठो इन्हनि 2 नंबर माण्हुनि खां माण्हू ज़िंदगी
जिंदगी में कुछ करे जल्दी हलियो वने मता आखिर में खड़ी वने मता आखिर में 2 नंबर थी वने इन आगे में हलियो वने बतरा बाकी सिसी जान हली वही सुझा दो जान हली जान के टके शे जान के कैसा पूछे मथे उते मुझे राय ब्याज तो चवे मथे उते मुझे पीछे लायस चंग वजई जे गुरज की गुरणो दई जे सिसी लाए जे गुरज का गुरणो दई मन समझ पैसा गुरंदो जमीन गुरंदो घर गुरंदो बंगलो गुरंदो वजाए साज वजाए जे हाणे गुरज की गुरणो दई जे तुजी सिसी खपे ऐं पोइ पाण जहिड़ो हुजे त उनखे दसे उनखे कोई फनकार खे ॾाढा मोजड़ा हाणी जूतनि जो हार पाराए घर वारो बड़ा पुठियां पुट तूं वरी मूंखां सिसी थो घुरी ऐं राय ॾिया ज़बान निकिरी वई बेवकूफ़ी अकलमंदी पर चई मथे उते मुंहिंजे कि कोड़े होन कपार त वारियो वधिया सिसीअ खे 100 वार तपड़ तंद तार मुंहुं मथा बंगड़ा तुझे तंग जी जगह तवार है सामू जी गिची का मथे है यो बेहतर कम कई जो मुखा पुंजी गिची घुरी थई 100 दफा वडे तो के गिची दे गिरिंदुस वडे दे गिरी टई परचा पाड़ में तंद कटारो कंद ई शुक्र अलहमद जो मथो घुरियो ई मंगना यो मेहरबानी है तो मुखा गिची घुरी ते बेओ कुछ घुरिया न होजिया त न दई सका कूड़ो थी पवा तो सिसी घुरी है सिसी डेढ़ मुझे फसा पेश तो कह तो के कमिटमेंट ही आउंदी है जमी बिहणी होंदो वो मारी वेठी भी जान दे गिरी कौन की उम्र जादो की कान उम्र जादो सरेंडर न कई चवनान अल्लाह पाक जड़े रूह खलके तो पुछदो है तो बुधाए तुझो रब केर है ये मौलवी साहब का 15 मिनट का वक्फा दे करायो सजोरी पाणे इबादत कंदा आहियूं चवंदा आहियूं अल्लाह पाक रब जॾहिं ख़लकींदो आहे रूह खां पुछंदो आहे ॿुधाए केरु आहे तुंहिंजो रब हर रूह चवंदो आहे तूं ई मुंहिंजो रब ॿुधाए तुंहिंजो रब हर रूह वाइदो कयो तूं ई मुंहिंजो रब मारवी खां पुछो लतीफ़ साईं पियो चए आउं कोन थो चवां जे फतवा ॾियारी खणी थो त लतीफ़ ते कजो पुछांसि अबा केरु आहे तुंहिंजो रब मारवी चए थी अलस्तु बिरब्बिकुम ॿुधाए केरु आहे तुंहिंजो रब अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पियोम कालू भला कलबसी तॾहिं तित चयो तही वेर कयो वचन होॾा न तही वेर कयो वाइदो कंहिंसां कयमि वेड़ी चंद सां हिननि माण्हुनि सां कमिटमेंट इन्हनि सां बीहण ऐं पर इन्हनि सां ॼमी बीहो था इमाम हुसैन छा आहे इमाम हुसैन जो ज़िक्र जमी बीहण नालो हो इमाम हुसैन खबर मौत है सब खबरों सामू ताकत है खबर सामू चैलेंज है खबर सामू यकीनी शिकस्त जो तादाद वधिक है खबर सामू ताकत है ताकत मिलियल खदार जुल्म है जुल्म जे बाहुन में बीठल उनन जा भरजा खदारन हले मैदान में बीबी ज़ैनब जगह यजीद दरबार में भी तकरीर कई है देखो जुल्म चेंज किया तो खबर है तो ताकतवर तेरे ताकतवर आदो तभी भीतर रहो वो तारीख लिखजे थी जे ताकतवर जे आदो हथियार फिटा तक तो तारीख नहीं लिखजे वो तो सजी कायनात में हजारे सालन का गरीब मानो हेठ फिटो कदो अचे और जमी दियो तो लतीफ तो चाहे तो हसन मीर हुसैन के रुनो टिन टोलन गिरोह पे रोइन हसन मीर हुसैन के लतीफ पे चाहे हसन मीर हुसैन के रुनो टिन टोलन घर मानुए झंग मिरुए उभन में मलकन पखिन पाड़ छितायो तथा वञो वचो हो त वञन अला शहजादन सोभूनी सच्चा ए मुझा धनी इन्हनि शहजादन के सोबे लतीफ को आगू है अज ताई तवी दुख पे मलायो इमाम हुसैन जो छाकाण त जुल्म जे आडो जमी बीठो जमी बीहण तोड़ ताई बीहण पेर खोड़े बीहण चैलेंज हूंदा वड़ा वणकार जा जित
नांग सुजन नीला उते अब्दुल लतीफ चए कया हेकल हीला जित कुड़ मन कबीला उते रस जे रहबर राह में जित केर धणी दौड़ी कोने बरादरियूं कोनन कबीला कोनन पोया ताकत कोने हथियार बंद कोनन पैसा कोनन अरबे रुपयन जा बैंक बैलेंस दुबई में विलास कोनन ह्यूस्टन में जायदादू कोनन सा पालो है ब्राजील है न्यूयॉर्क में मिलकतू कोनन पोया शुगर मिलू कोनन अनवर मजीद कोनन पोया डॉक्टर आसिम कोनन पोया अयान अली कोनन पोया अरबे रुपया वसीला कोनन पोया पुछिए त के क्यानी जो के जिया जो के मुशर्रफ जी थपकी ॾिनल हथ कोने पोया अमेरिकी एस्टेब्लिशमेंट बरतानवी ऐं रॉ जी एस्टेब्लिशमेंट बीठल कोने ऐं मकामी जुल्फकार आबाद खां वठी बहरिया टाउन ताईं ठाहींदड़ अरब पतन जा पैसा कोनन पोइ में निकिरो पोइ अकेला हलो पोइ गुनगुनाईंदा दालियूं खाईंदा रस्ते में पानी जा ढुक शेयर करे पीअंदा बोतलुनि मां अध गिलास पानी जो भरे वो सुर्क सुर्क हणदा गरम पानी गाड़ी जे शीशे के पान अखबार सां साफ कंदा टायर बस्ट थी वने कुले ते रखी वने अॻियां 5 किलोमीटर ने ठाराईंदा पोइ वरी हिननि हज़ार भाउरनि जे जलसनि में अचो पोइ उहे तव्हां सां कुलो कुले में मिलाए पीरनि उहे कोन ते वॾेरा समझी कोन था सघनि जैसे करे फुल जी जा साथियों दादू जा साथियों दादू जी वॾी तारीख़ दो जेडी मल तव्हां को चङो कम कंदा आहियो त तव्हांजी माण्हू मुखालफ़त कंदा पोइ जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो त उन चङे कम जी कोई मुखालफ़त कंदड़ माण्हू वरी वारसी कंदा जिन तव्हांखे चयो हूंदो न अज़ीज़ तालपुर जी धीउ आहे एसपी आई तालपुर उहा जॾहिं पढ़ंदी हूंदी त भाउर चवंदा हूंदसि छो थी पढ़ी हू साहिदा जेको ॼामड़ो वेठी आहे हुनजा चाचा मामा चवंदा हूंदा छो पढ़ी छोकिरी पढ़ाइबी आहे ही नूरुल शाह जा माइट चवंदा हुआ छो थी ड्रामा लिखे जी ज़रीना बलोच के संदसि माइटनि ॾाॾे पीउ नाने मामे रोकियो हूंदो माण्हू मुंहिंजे माल बख़्शपली जे जॾहिं पढ़ाई शुरू कई तॾहिं उनखे ॻोठनि जे माण्हुनि चयो हूंदो त दारुल सिंध मदरसत इस्लाम में पढ़ाई ते पैसा ज़ाया थियनि ग़रीब हारी जो ॿार पाण वेंदो चवंदा छो थो पढ़ी इन कमकार सां लॻे में लॻाईंसि धराड़ करीसि पर पोइ जॾहिं उहो वॾो माण्हू थी वेंदो आहे पढ़ाई ज़रिए इल्म ज़रिए अकुल त पोइ सभु चवंदा आहिनि मूं तोखे अॻु में ई सलाह ॾिनी त हीअ जेका छोकिरी त इहा ज़रूरु कुझु कंदी पहिरीं जे मुखालफ़त कई हूंदी वरी वारस थींदो जी मूं त अॻु में ई चयो हिन छोकिरी जे मथे में जेका ॾिया आहे वाह रे वाह हिन जे अखियुनि में जेका चमक आहे ऐं सम्झो हीअ ज़रूरु कुझु कंदी जैसी कोन निकिरंदी जैसी अञा कामयाबी न मिलंदी जैसी चवंदा हीअ छोकिरी तरण भागी आहे हे माइटनि जा पैसा विञाईंदी घर जी तबाही कंदी हींअर खां ई बदतमीज़ थी वई आहे ॾिसो ॻाल्हाइण में चाचे मामे वॾे नंढे जो हया कोन्हेसि हीअं ई वॾे नंढे खे उथी हथु कोन थी ॾे पाणी जो गिलास बि कोन थी ॾे पंहिंजी मर्ज़ी पे हलाए चित ते चढ़ियो फोन ते वेठी ॻाल्हाए इहा छोकिरी सिर विञाईंदी पोइ जॾहिं उहा छोकिरी थींदी एसपी पोइ जॾहिं थी सर्जन पोइ जॾहिं थींदी PhD पोइ जॾहिं उहा करे ईंदी अमेरिका मां बर्तानिया मां कैनेडा मां न्यूज़ीलैंड मां ऑस्ट्रेलिया मां मास्टर्स ऐं पोस्ट ग्रेजुएशन ऐं पोस्ट डॉक्टरेट पोइ सभु चवंदा फेसबुक ते रहंदा अॼु मुंहिंजी भाइटी ऑस्ट्रेलिया मां डिग्री वठी कराची पहुची वई ओ हीअ जेका छोकिरी अथव न इहा मुंहिंजे भाउ जे साले जे भाइटे जी धीउ आहे असांजी वेझी भाइटी भाउ जे साले जे भाइटे जी धीउ आहे असांजी वेझी भाइटी तंहिंजे करे पोइ माण्हू धणी ईअं थींदा अथव त दादू वासियो कंहिं ज़माने में तव्हां वटि ज़िया आयो पोइ तव्हां ज़िया जो इस्तक़बाल कयो पोइ जेको ज़िया जो इस्तक़बाल कयो उन में DSP खे हार्ट अटैक जो ओॾीमहिल मरी वियो अलाए छा नालो आहे तव्हां मूंखे यादि हुजे मथां हा अब्दुल्ला ज़िया जो जेको दादू वारनि इस्तक़बाल कयो अहिड़ो शानदार कयो DSP ॾिठो हाणे मुंहिंजो सिर थो वञे मूंखे मारींदा तंहिंजे करे उहो हार्ट अटैक में मरी वियो मूंखे कंहिं ॿुधायो ये वज़ीर वफाकी के मुशर्रफ जॾहिं हिते भरिसां आयो
के वज़ीर वटि त चई इतां काबा डैम जो इफ्तिताह जो ऐलान थो कयां। त हुन वफ़ाक़ी वज़ीर साहब मूंखे ॿुधायो ऐं ॿिए वज़ीर हुनजी तस्दीक कई। चई असां मुशर्रफ खे वञी चयो त साईं असांखे बश्क कर, बख़्श न बश्क कर। छो? चई साईं हीउ दादू आहे। ॻाल्हि कान वणी छा? चयो त ही दादू है। चयो चई त साईं ज़िया साहब आयो। चयो पोइ जेको माण्हू हुननि जो ॾाढो शानाइतो इस्तक़बाल कयो। चयो पोइ तूं अॼु जे ही ऐलान कंदे असां सिर वेंदो लियो। पोइ मुशर्रफ उहो ऐलान करण खां सवाइ वापसि हले वियो। फ़क़ति तव्हां दादूअ जे माण्हुनि जे जुरतुनि, गैरतुनि, हिमतुनि में साबित क़दमी जे करे त दादू वासियो, भेनरो ऐं भाउरो, सिंध का दबलीअ में रखियल शइ कान्हे जेका साल में हिकिड़ो दफ़ो कढी चूड़ी पाए वरी वापसि रखी ॾियूं। का बिंदी आहे जेका हणी कढी कया थी वरी लाहे रखी ॾी। को हार आहे जेको ॻिची में विझी वरी संभाले रखी ॾियो। को चश्मो आहे अख़बार कढण लाइ पढ़ियो। सिंध हिकिड़ो जीअरो जाॻंदो वजूद आहे। दरिया सिंध हिकिड़ो जीअरो जाॻंदो वजूद आहे। उन जूं लहरूं असांजे रगुनि में रत वांगुरु वहनि थियूं। सिंध जे ज़मीन में फुजल कणिक जो दाणो असांजे जिस्म में, सारनि जो दाणो असांजे जिस्म में, असांजे सेलनि में, असांजे DNA में, असांजे DNA जे ब्लू प्रिंट में, असांजी जीन्स में गर्दिश करे पियो। उन सिंध खे बरदारी ऐं उनजी टीम बाज़ार जो वखर बनाए छॾियो आहे। उन सिंध जो रोज़ सौदो तो थे। उन जूं ज़मीनूं विकिणी छॾियूं। उन जो कमंद तबाह करे छॾियूं। उन जे बाड़दारे लाइ हारनि खे ब्लैकमेल कयूं। उन जे वसीलनि खे लुटे छॾियूं। उन जी ज़िंदगी ज़हर बनाए छॾी अथनि सिंध जे माण्हुनि जी। सिंध जे माण्हुनि जे मरण ऐं जीअण खे पंहिंजे हथ में रिमोट कंट्रोल वांगुरु रखी छॾियो अथनि। चवनि था सिंधियुनि खे पैसा ॾींदासीं, ख़रीद कंदा। सिंधियुनि खे असीं ख़रीद कंदासीं। ॿुधायो उन्हनि खे भुलिजी वासियो त तव्हीं विकिरो थींदो या मुक़ाबिलो कंदो? छा कंदो? विकिरो या मुक़ाबिलो? छा कंदो? मुक़ाबिलो थींदो। उन्हनि खे ॿुधायो ऐं ज़रदारी खे ॿुधायो त तो जेके जुर्म कया आहिनि बेनज़ीर ऐं भुटे जे नाले ते ज़रदारी खे माफ़ी मिलंदी। हिसाब थींदो। छा थींदो? छा थींदो? हिसाब थींदो। इनके ॿुधाइण चाहियां थो जेके इनकम वारा रोज़ चवनि था त कराची सूबो ठाहींदासीं, जनूबी सिंध ठाहींदासीं, सिंध खे इंतज़ामी बुनियादनि ते विराईंदासीं। सिंध असांजी माउ आहे। सिंध असांजी गैरत है। सिंध असांजो वकार है। सिंध असांजी इज्जत है। सिंध असांजो शान है। सिंध असांजो आन मान ऐं असांजे ईंदड़ नस्लनि जो अमानत तोहफ़ो आहे। सिंध लखे सालनि खां मिलियल असांखे पंहिंजी माउ ऐं पंहिंजे पीउ ऐं उन्हनि जे अबनि ॾारनि जी नस्ल दर नस्ल हलंदड़ अमानत उखड़ी आहे। उनखे जेको मेरी असां ॾिसंदो उन अखियुनि खे तारनि मां छिके कढी वठिबो। जेको हथ खणंदो उन हथ खे कपे छॾिबो। कंप्रोमाइज़ भले वॾी ज़रदारी करे, भले पीपल्स पार्टी करे, भले आसिफ रहमान मलिक के बैरफट ॻाल्हाइनि, भले ॿिया सिंधी सूरमा क़ौम परस्त, लेफ्टिस्ट, मफ़ाद परस्त, इक़्तिदार परस्त सिंध जे विरहाङे ते ख़ामोश थी वियनि। पर हिन ग़ज़ाल बतूल सिद्दीकी जा भाउर सिंध जे विरासत जी ॻाल्हि
बर्दाश्त न कंदा। ॿुधायो कराची जे एमक्यूएम जे दहशतगर्दनि खे त जेको एमक्यूएम जो यार ऐं जेको एमक्यूएम खे मदद कंदड़ पीपलन जो यार गद्दार आहिनि। ऐं यादि रखो त ही जेको चओ था त मारिजी वेंदो, ही जेको चओ था त तव्हांखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदासीं, कॾहिं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी तो धमकी ॾे, कॾहिं अल्ताफ हुसैन तो धमकी ॾे, कॾहिं फारूक सत्तार ऐं आमिर खान तो धमकी ॾियनि ऐं उन्हनि खे जूस पियारींदड़ पीपल्स पार्टी वारा आहिनि। पीपल्स पार्टी ड्रामा कंदी अथव। अनवर मजीद जे गैस लाइ सॼे सिंध में धरना आणी, मुरीदाबाद में गैस हूंदा, सिंध जो पानी बंद थी वेंदो, चवंदासीं वफ़ाक़ खे ख़त पिया लिखूं। भाई को रोमियो जूलियट जो ज़मानो आहे, को शीरीन फराद जो दौर आहे, कोई वामिक अज़रा जो ऐं ससुई पुन जो दौर आहे, जो न्याबाबा मोकिलियो ख़त पिया लिखो, पानी बंद कयो, होता हलो हलो जिते शुरू थी थिए इरसा, जिते हेडक्वार्टर वापटा जो लाहौर हली हली धरणो हणो, हले हली धरणो हणो इस्लामाबाद, क़ौमी असम्बली जो बाइकाट करो, सूबाई असम्बली का वज़ीर आला ॿाहिरि निकिरी अचे चवे त बाबा आउं बाइकाट थो कयां, आउं एहतजाज कंदुसि त वञूसि। हैदराबाद में पंज माण्हू कराची में हुकूमत अंदर न कराची पाण पिया कनि। तंहिंजे करे ही जे एमक्यूएम मददगार आहिनि ऐं असांखे वार्निंग्स था ॾियनि ऐं असांखे ॾेयारीनि था, उन्हनि खे आख़िर में आउं ग़ज़ाला जे लफ़्ज़नि में ग़ज़ाला पारां, फाज़िल पारां, आशिक़ पारां, नाज़ पारां, शहादत पारां सिंध जे समूरनि गैरतमंद शहीदनि बशीर कुरैशी पारां, ख़ालिद महमूद सूमरे पारां, मुर्तज़ा भुट्टे पारां, शाहनवाज़ भुट्टे पारां, सूरे बादशाह पारां, ज़ुल्फ़कार अली बेनज़ीर फाज़िल राव खां वठी रूपले कोली होशू हेमू ऐं दूल्हे दरिया खान ताईं सिंध जे समूरनि शहीदनि तरफ़ां फाशिस्टनि खे, कदनि खे, दहशतगर्दनि खे, उन्हनि जे जोड़ी वारनि खे, उन्हनि जे मथां छपर छपनियल अमेरिका आलमी एस्टेब्लिशमेंट के, उन्हनि जे मददगार राह खे ऐं अमेरिका खे ऐं एमक्यूएम खे ऐं उन जे भाङे भाईवार पीपल्स पार्टी खे ॿुधायां थो त मौत चलन बेलन कोने, खतरो कोने, डप बि कोने, दहशत कोने, थ्रेट बि कोने, मौत असांजो पाछो आहे, कारू जर्रा काछो आहे, मंशर आहे म्याणी आहे। तो सुमरो पियो चए शेख हयास लफ़्ज़नि में कंहिंखे पियो चए चढ़े सर के, उन दौर जे पीपल्स पार्टी खे, उन दौर जे एमक्यूएम खे, मौजूदा दौर जे जाफरन सादिकन ऐं नाउमलनि खे मौत असांजो पाछो आहे, कारू जर्र काछो आहे, मंशर आहे म्याणी आहे, सावण जी सोम्याणी आहे, वेसाखे जी वेरा आहे। तुंहिंजा मुंहिंजा को कीअं मरे, को कीअं मरे, को हूअं मरे, को हीअं मरे, के वेज हथां वह पियनि था, ती लूला लंगा चियनि था, ता किंजी तुर्की साह ॾियनि ऐं ढरकी साह ॾियनि। मर्दनि ते मरियो वञे तड़पी तड़ी, माण्हू त बाथरूम में पेर तिरकियो वञेसि मरियो वञे, कमोट वञे मथो लॻेसि माण्हू चट। हर रोज हज़ारनि में माण्हू, रोज करोड़े माण्हू मरनि था, हर रोज हज़ारनि में माण्हू थी ॼण त कतारुनि में माण्हू था मौत मुआरनि में गजनि, ऊंधा नारनि में गजनि, सभु चवी मां मरणो न आहियां, वेस बचा